इसम असां इसम ऐं उन जे बुनियादी क़िस्मनि जे बारे में पढ़ोसीं। हाणे माना जे लिहाज़ सां इसम जा केतिरा क़िस्म आहिनि हे असां लिखी छॾिया आहिनि। ऐं मज़े वारी ॻाल्हि त इहे तमामु जा तमामु क़िस्म शाह साहिब जी शाइरी में मौजूदु आहिनि। असां उन शाह साहिब जी शाइरी में इन्हनि इसमनि खे ॻोल्हे कढंदासीं। मिसाल तौरु आम ख़ासि ज़ात जिन्स आला ज़र्फ़ सोत कैफ़ियत अदद मनसूब कुनाया तस्कीर तकबीर जमा मुरकब फ़ैली मसदर फ़ाइल मफ़ूल ऐं इसम हालिया इहे आहिनि इसम जा माना जे लिहाज़ सां क़िस्म। असां हिन टिनि क़िस्मनि जे बारे में पढ़ूं था, आम ख़ासि ऐं ज़ात। सभिनि खां पहिरीं आहे इसम आम ऐं इसम ख़ासि। इन्हनि खे गॾे करे असां पढ़ंदासीं। हीअ असां वटि इसम आम, हीअ असां वटि आहे ख़ासि। इसम आम आहे साॻी जिन्स जे कंहिं बि फ़र्द जे लाइ उहो लफ़्ज़ ॻाल्हाए सघिजे, उहो छा हूंदो आहे, उहो इसम आम हूंदो आहे। इसम ख़ासि जेको आम मुहावरे जो लफ़्ज़ न हुजे। मिसाल जी ॻाल्हि असां वठूं था त साल जे 12 महीननि खे असां हर हिकु महीने खे महीनो ई चवंदासीं त उहो छा थी वियो, उहो इसम आम थी वियो। साॻी तरह असां जेकॾहिं चऊं था रमज़ान, रमज़ान जो महीनो हिकु ख़ासि महीनो आहे। साॻी तरह सां इसम आम असां वठूं था, शाह साहिब जी शाइरी में असां वटि मौजूदु आहे। शाह साहिब जो शेर आहे, जोगी तुंहिंजी जोग में ॻाल्हि घुरिजे गच, जोगी कई थी सघनि था पर कॾहिं ईंदा तापड़ी गंगा गिरनारी। गिरनारी उन फ़क़ीर खे चवंदा आहिनि जेको गिरनार भेटे ईंदा आहिनि। शाह साहिब जो शेर आहे, साहिर मूं सिंगार माण्हुनि लेखे मेणू। माण्हू आम लफ़्ज़ आहे, हर माण्हू जे लाइ लफ़्ज़ माण्हू इस्तेमालु थी सघे थो, पर शाह साहिब जो बेटा उमर आंधी मारी का कहर वॾे करके। उमर ऐं मारी इहे इसम ख़ासि आहिनि। त जेको आम लफ़्ज़ ॻाल्हायो वञे साॻी जिन्स जे कंहिं बि फ़र्द जे लाइ ॻाल्हायो वञे, यानी किताब लफ़्ज़ आहे किताब, किताब आम लफ़्ज़ आहे। पर असां जेकॾहिं चऊं था त कलामुल्लाह त इहो माना ख़ासि किताब थी वियो हलो। जेकॾहिं असां चऊं था त महीनू त इहो इसम आम आहे। जेकॾहिं असां चऊं था त रमज़ान त इहो इसम ख़ासि आहे। जेकॾहिं असां चऊं था मस्जिद इहो लफ़्ज़ आम आहे। जेकॾहिं असां चऊं था मस्जिद नबवी त इहो लफ़्ज़ ख़ासि थी वियो हलो। हाणे सम्झो असां चऊं था इसम ज़ात ते, इसम ज़ात, इसम ज़ात असां उन वस्फ़ खे चवंदासीं जेका मौसूफ़ में हमेशह मौजूदु हुजे। जी मिसाली ॻाल्हि त नेकी, बदी, रोशनी, ऊंधाए, कूड़, सच, इन क़िस्म जूं शयूं जेके मौसूफ़ में हमेशह हुजनि। मिसाल तौरु शाह साहिब जो शेर आहे त जिनी सौदो सच सी वखर वहायो। सच इसम ज़ात आहे। कढ तूं कल्ब मां कूड़ो कोरे कच, कूड़ इसम ज़ात आहे। सूंहं विञायमि सूमरा मेरो मुंहुं थियो मेरो ऐं सूंहं ऐं छा आहिनि, हे इसम ज़ात आहिनि, उहे सिफ़तूं जेके मौसूफ़ में मौजूदु हुजनि।